THN News। वगण में शहरन पारां तेल जूं क़ीमतूं वधाइण ते वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ कारी मोहम्मद उस्मान मुगेरी, ज़ुबैर तुन्यो ऐं पठान जतोईअ जी अॻवाणीअ में इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते कारी मोहम्मद उस्मान मुगेरी, अब्दुल कुदूस वाहूचो, बख्शल ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त असां वटि अॻु ई तमामु घणी महांगाई आहे। महांगाई सबबि ग़रीब माण्हू हिक वेले जी मानी बि नथो खाई सघे। नई हुकूमत जे अचण खां पोइ अवाम खे तमामु घणी उम्मीद हुई त खेनि मुकमिल रिलीफ मिलंदो, पर नई वफ़ाक़ी सरकार बि ग़रीब मिसकीन अवाम जो को बि ख़्यालु न रखंदे हिक ई धक में तेल जी क़ीमतुनि में 30 रुपया वाध करे छॾी, जंहिं सबबि मुल्क में महांगाई जो तूफ़ान ईंदो ऐं ॾियारीदार ग़रीब मिसकीन माण्हू बुख विघे मरी वेंदा। उन करे वफ़ाक़ी सरकार खे घुर्जे त तेल जूं क़ीमतूं घटाए महांगाई ते कंट्रोल करे मुल्क जे ग़रीब मिसकीन पोरियत तबिके खे जीअण जो हक़ ॾिनो वञे।